अचे थो बाबा। अस्सलाम वालेकुम। लियाकत मीरानी शुरूआत इन सां मौला अली अलैहिस्सलाम फरमायो आहे ऐं जेको हक़ फरमायो आहे त दुनिया में वॾे खां वॾी गद्दारी जेका आहे उहा पंहिंजी क़ौम सां गद्दारी आहे। त हीअ अॼु मां नौशहर फिरोज़ जी अलावाली चौक ते हीअ अॼु सॼी दुनिया जे सिंधियुनि खे इहो सॾु ॾेई रहियो आहियां त महिरबानी करे हीअ जेको पहिरियां टाउन जेको हीअ असांजी ज़मीनुनि ते यलगार आहे हीअ जेका आहे उहा असांजे ज़मीन असांजे नौकरियुनि असांजे दरिया जे पाणीअ ऐं उन सां गॾोगॾु असांजी ॿोलीअ खे तमामु वॾो ख़तरो, जंहिंजे करे सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां जेको कराचीअ में 6 जून ते हीअ धरनो लॻी रहियो आहे उन में बेलोस थी करे सिंधी जी हैसियत में, छाकाणि जो ॿोली बि सिंधियुनि जी आहे, धरती बि सिंधियुनि जी आहे, दरिया बि सिंधियुनि जो आहे, ज़मीन बि सिंधियुनि जी आहे, क़ौम बि सिंधी आहियूं। त असां चाहियूं था त ईअं न थिए जो अॻिते हली असांजा ईंदड़ नसल जा बच्चा जेके आहिनि उहे फ़लस्तीन वांगुरु पंहिंजे ई धरतीअ ते मोचड़ा खाइनि। हाणे असांजे कूड़नि डोमिसाइलनि ते नौकरियूं खसजणु शुरू थियूं आहिनि। कॉलोनियूं ठाहे तरक़ीअ जे नाले ते तरक़ीअ जे लाइ असांखे तरक़ी घुरिजे, असांखे तालीम जी तरक़ी घुरिजे, असांखे ज़मीनी तरक़ी घुरिजे, पर उहे हुकुमरान अॼु ताईं जिन 13 साल 70 साल गुज़री विया आहिनि असांजो हालतूं शहरनि जो ॾिसो, तालीम बेकार, अस्पतालुनि में को बि न, का शइ न, नालियुनि रस्तनि जा हालतूं ख़राब, बलजात ॾिसो था पाण। पर हीअ जॾहिं असांजे वजूद खे ख़तरो हुजे, जॾहिं असांजे धरतीअ खे ख़तरो हुजे, माण्हू बि ॾेखार भली माण्हू ॾिसनि हीअ जेको असांजे धरतीअ खे जॾहिं ख़तरो हुजे ऐं जॾहिं असांजे ॿोलीअ खे ख़तरो हुजे ऐं माण्हू ॿाहिरियां पठान अची असांजे सिंधियुनि खे हिते राणीपुर में, हैदराबाद में, कराचीअ में असां जेके असुल वारस सिंध जा उन्हनि खे मोचड़ा हणनि ऐं असां पंहिंजी धरतीअ ते हाणे रतोड़ा करणु शुरू थिया आहियूं त इहो अॻिते हली अॼु खां 100 साल पोइ जॾहिं असांजा ईंदड़ नस्ल हूंदा त पोइ उन्हनि सां कहिड़ो असर हूंदो। जहिड़ी अफ़गानी पठाननि जी यलगार आहे, जहिड़ी ॿियनि क़ौमुनि जी असांजे मथां यलगार आहे, असांजे स्कूलनि में ॿोली नथी पढ़ाई वञे, असांजूं ज़मीनूं जेके आहिनि उहे पाण बि सिंधी विकिरो न कनि ख़ुदा जे वास्ते कंहिं पठान खे, कंहिं धारी क़ौम खे। पर सरकार जेका ज़रदारीअ जी सरकार आहे उहा ॾिसो था त उहा डोमिसाइल बि उन्हनि जी मार्फत माण्हुनि खे मिलनि था, ज़मीनूं बि उन्हनि जे मार्फत माण्हुनि खे मिलनि थियूं ऐं इहा जेके तरक़ीअ जी आड़ में पहिरियां टाउन जहिड़ा मनसूबा अॼु असांजी ज़मीन खसण जी कोशिशि कई थी वञे, असांजी ॿोली खसण जी कोशिशि कई थी वञे, असांजूं मिल्कियतूं ज़मीन वरसो इहो खसण जी कोशिशि कई थी वञे, इहा असांजे ईंदड़ नसलनि खे तमामु वॾो थ्रेट आहे। उनजे करे मां सॼी क़ौम जे माण्हुनि खे, सिंधियुनि खे अॼु नौशहर फिरोज़ मां गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते हाणे जेकॾहिं हिकु थियो, हाणे ॿधी कयो, हाणे उथो ऐं कराचीअ में सिंधीअ जी हैसियत मां ईअं न त सिंध यूनाइटेड वारे जलाल महमूद शाह जा माण्हू पंहिंजे लेखे ईंदा, कादर मक्सिया माण्हू पंहिंजे लेखे ईंदा, सनान कुरैशिया पंहिंजे लेखे ईंदा, सिंधी अदबी संगत वारनि जा पंहिंजे लेखे ईंदा, समाजी तंज़ीमुनि जा पंहिंजे लेखे ईंदा, उहो हारी ऐं मज़दूरनि सां ईंदासीं, ॻाढ़नि झटनि सां ईंदासीं। इन क़ौम जो फ़र्ज़ु ईंदो ऐं उनखे अचणु घुरिजे, छाकाणि